जदीद डिजिटल इजादूं बुनियादी तौर ते इंसान जी ज़िंदगीअ जे इस्तेमाल सां गॾु उन्हनि जी ज़िंदगियुनि खे बहितर बनाइण खां वेंदे इंसानी फ़ैसिलनि खे बहितर बनाइण में मददगार साबित थींदियूं पियूं वञनि। तंहिं करे ॼाणायल सलाहियतूं ईंदड़ नस्ल जे इस्तेमाल लाइ बेहद कारगर आहिनि, जंहिंमें जदीद दुनिया जा कई इल्म मिलनि था ऐं उन्हनि सभिनी इल्मनि मंझां मादरी ॿोलियुनि जो इल्मु बि असांजे अॼु जे मस्नूई ज़हानत IT ऐं डिजिटल मीडिया जो ख़ासि हिसो बणिजी वियो आहे। बुनियादी तौर ते मस्नूई ज़हानत जूं फ़लसफ़े जियां कई मुख़्तलिफ़ वज़ाहतूं ऐं वसफ़ूं मौजूदु आहिनि, जेके कंप्यूटर जे दुनिया जा माहिर पंहिंजे पंहिंजे तहक़ीक़ मुताबिक़ ईजाद करे पेश करे रहिया आहिनि। पर उन्हनि मंझां हिकिड़ी आम सादी वसफ़ मस्नूई ज़हानत जी जेका विकीपीडिया ते मौजूदु आहे उहा इहा आहे त मस्नूई ज़हानत मशीनुनि या पोइ ईअं खणी चइजे त कंप्यूटर सिस्टम ज़रिए इंसानी वज़ाहत वारनि अमलनि जी हिकिड़ी अमली तख़लीक़ आहे। ॿियनि लफ़्ज़नि में मस्नूई ज़हानत इंसान जे असुलु ज़हानत मंझां फुटी निकिरंदड़ इंसान जी तख़लीक़ मञी वञे थी, छाकाणि त इंसान हर उहा शइ जेका पंहिंजी ज़हनी क़ाबिलियत सां तख़लीक़ करे रहिया आहिनि, जेका संदन इल्म में ईंदी वञे थी, सा मस्नूई ज़हानत बि थींदी वञे पई। ॿियो असांजो जेको नुक़्तो आहे उहो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी बुनियादी तौर ते कंहिं बि कंप्यूटर में मौजूदु स्टोरेज यानी ॼाण महफ़ूज़ करणु, नेटवर्किंग यानी ॼाण खे कंहिं ॿी जाइ ते मुंतक़िल करणु ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ फिज़िकल डिवाइसिस जे प्रोसेस करणु या उन जे इस्तेमालु करण जो नालो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी लफ़्ज़ी माना जदीद इल्मु थिए थो, यानी टेक्नोलॉजी साइंसी इल्म जो नालो आहे जेका जदीद इल्म जे लाइ इस्तेमालु कई पई वञे। मस्नूई ज़हानत खे बि बुनियादी तौर ते जदीद टेक्नोलॉजीअ जी मदद सां ई ॻंढियो वियो आहे या उन सां इहा लाॻापियल आहे। मस्नूई ज़हानत ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हूंदे असां वटि हिकु ॿियो अंसर बि मौजूदु आहे ऐं उहो आहे डिजिटल मीडिया। बुनियादी तौर ते डिजिटल मीडिया हिकु अहिड़ो ॻाल्हाइण जो ज़रियो आहे जेको मुख़्तलिफ़ इनकोड थियल मवाद खे पढ़ण जे क़ाबिल बणाए थो, यानी हीउ हिकु अहिड़ो मीडिया कम्यूनिकेशन सिस्टम आहे जेको कंहिं मशीन जे ज़रिए इंसानी ॿोलियुनि खे पंहिंजे कोड वसीले तब्दील करे सम्झी ऐं उन ते अमल करे थो। हिन डिजिटल मीडिया वारे दौर में असांखे केतिरियुनि ई मुख़्तलिफ़ मादरी ज़बानुनि अंदरि मुख़्तलिफ़ मवाद इंटरनेट ऐं डिजिटल मीडिया जे ॿियनि अनेक प्लेटफॉर्म्स ते पढ़ण लाइ मवाद मिले थो, जेको डिजिटल मीडिया कम्यूनिकेशन ज़रिए तब्दील करे पढ़ी सघिजे थो। तंहिं करे हर मादरी ॿोलीअ जे लाइ अॼु जी डिजिटल मीडिया कंहिं न कंहिं रीति घणो कारआमंद ऐं फ़ाइदेमंद साबित थी आहे, यानी कंहिं बि मादरी ॿोलीअ जी ॼाण मस्नूई ज़हानत इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं डिजिटल मीडिया जे करे आसानीअ सां मुंतक़िल थी रही आहे। उन जा के मनफ़ी असर बि पिणु ॾिसण लाइ मिलिया आहिनि, पर उन्हनि मनफ़ी असरनि जे हूंदे उहो ॾिसणु वधीक बाइस फ़रहत आहे त इहा मादरी ज़बान कंहिं न कंहिं शकिल में ज़िंदा आहे। इहो अंदाज़ो लॻायो वियो आहे त दुनिया अंदरि हर 14 ॾींहं बाद का न का ज़बान या ॿोली मरी रही आहे। अहिड़ियूं कई ॿोलियूं आहिनि जेके किथे न किथे पंहिंजी बुनियादी साख़्त विञाए रहियूं आहिनि। उनजो वॾो सबबु उन्हनि ॿोलियुनि जी रस्मुल ख़त न हुजण बि आहे या उन्हनि ॿोलियुनि जी सूरत ख़त ई न हुजणु आहे। उहे ज़बानूं या त पंहिंजे लबो लहजे में ज़िंदा आहिनि या पोइ पंहिंजे रस्मो रिवाज ऐं सक़ाफ़ती सिलसिले तौरु हलंदियूं अचनि पियूं। यकीननि अहिड़ियुनि सभिनी ॿोलियुनि खे ख़तरो दरपेश आहे जिन खे पंहिंजी रस्मुल ख़त ई न आहे, पर उहे ॿोलियूं जिन खे पंहिंजी रस्मुल ख़त आहे या सूरत ख़त ई आहे उहे अॼु जे जदीद दौर सां गॾु उसरी ऐं उभरी रहियूं आहिनि। उनजो हिकिड़ो वॾो मिसाल असां वटि गूगल ट्रांसलेशन आहे, जंहिंमें तक़रीबन दुनिया जूं उहे सभई ॿोलियूं दर्ज आहिनि जेके पंहिंजे कद काठ में सदियुनि खां ज़िंदा रहंदियूं पियूं अचनि। मस्नूई ज़हानत इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं डिजिटल मीडिया जे दौर में असीं गूगल ट्रांसलेशन वसीले हर उन ॿोलीअ जी डिकोडिंग करण सां गॾु उन ॿोलीअ जो भरपूर इस्तेमालु करे रहिया आहियूं जेका गूगल ट्रांसलेटर वटि दर्ज आहे या जेका डिकोड थी चुकी आहे। मस्नूई ज़हानत इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ ऐं डिजिटल मीडिया वारे दौर में ॿोलीअ जी बि सूरत हाल जो जाइज़ो असांखे मुख़्तलिफ़ जदीद टेक्नोलॉजीज़ में थींदो नज़र अचे थो। इन ॾिस में दुनिया जूं उहे सभई अमीर ॿोलियूं जेके डिकोड थी चुकियूं आहिनि ऐं पंहिंजी साख़्त खे मज़बूत कंदे गूगल ट्रांसलेशन जो हिसो पिणु थियूं आहिनि, उहे सभई ॿोलियूं कंहिं न कंहिं तरह सां उरूज माणे रहियूं आहिनि। उन्हनि सभिनी ॿोलियुनि खे डिजिटलाइज़ करण सां गॾु उन्हनि ॿोलियुनि जो मस्नूई ज़हानत में इस्तेमालु आसान थींदो पियो वञे ऐं उन्हनि ॿोलियुनि अंदरि मौजूदु अदब या का बि अहम ॼाण ॿियनि ॿोलियुनि में सवलाईअ सां तर्जुमे ज़रिए मुंतक़िल थी रही आहे।
मसनूई ज़हानत जो मादरी ॿोलियुनि जे किरदार जो हिकिड़ो वॾो मिसाल असांखे गूगल ट्रांसलेशन में मौजूदु मसनूई ज़हानत जे किरदारनि वसीले बि नज़र अचे थो, जेको मसनूई ज़हानत वसीले ॿोलियुनि जो न रुगो तर्जुमो करे थो बल्कि उन्हनि ॿोलियुनि जो लहजो ऐं अंदाज़ पिणु आवाज़ जी सूरत में ॿुधाए थो। अहिड़ी नई टेक्नोलॉजीअ तहत असां हर ॿोलीअ में लिखजंदड़ अदब ऐं उन ॿोलीअ में मौजूदु हर शोबे जी ॼाण बाआसानी लिखी पढ़ी सम्झी सघूं था। दुनिया अंदरि अॼु केतिरियूं ई ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जेके गूगल ट्रांसलेशन वसीले तर्जुमो करे सघजनि थियूं ऐं उन्हनि में मौजूदु अदब ऐं ॼाण ताईं रसाई माणे सघिजे थी। न रुगो उन्हनि ॿोलियुनि जो अदब बल्कि उन्हनि ॿोलियुनि जी तारीख़ ऐं उन में मौजूदु सभु उलूम बाआसानी तर्जुमो करे सघजनि था। पहिरियों आहे त मसनूई ज़हानत इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं डिजिटल मीडिया वसीले असांजी मादरी ॿोलियुनि खे हर तरह सां ज़िंदा रखे सघिजे थो। जेके बि ॿोलियूं डीकोड थी चुकियूं आहिनि उन्हनि जो अदब ऐं हर शोबे जी ॼाण अॼु असीं मोबाइल फ़ोन्स, टैबलेट्स, लैपटॉप्स ऐं कंप्यूटर वग़ैरह में न रुगो पढ़ी सम्झी सघूं था बल्कि उहा ॼाण इस्तेमालु हेठि बि आणे सघूं था। ॿियो आहे त मसनूई ज़हानत जे अचण सां ॿोलियुनि जी साख़्त घणी मज़बूत थी आहे, जंहिंसां ॿोलियूं पंहिंजे मुकमल असलोब ऐं पंहिंजी बुनियादी लिखतुनि खे महफ़ूज़ करे सघनि थियूं। टियों नतीजो आहे जेके ॿोलियूं पंहिंजे रस्मुल ख़त या सूरत ख़ती न हुजण करे मरी रहियूं आहिनि उन्हनि जे लाइ मसनूई ज़हानत, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं डिजिटल मीडिया हिकिड़ो वॾो अहम हथियार आहे। हू पंहिंजी मुअल साख़्त खे ॿीहर बहाल करे सघनि थियूं। शर्त रुगो एतिरो आहे त उन्हनि खे पंहिंजी रस्मुल ख़त या सूरत ख़ती हुजे ऐं उहा सूरत ख़ती डीकोड पिणु करे सघिया हुजनि। चौथों आहे त दुनिया अंदरि मसनूई ज़हानत वसीले ॿोलियुनि खे उन्हनि जी असली लबो लहजे ऐं असलोब सां मुख़्तलिफ़ मसनूई ज़हानतनि जे किरदारनि वसीले ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिंमें कई डिजिटल किरदार अवां जी ॿोलीअ ऐं उन में मौजूदु ॼाण खे आसानी सां वज़ाहत करे पेश बि करे रहिया आहिनि। पंजो आहे मादरी ॿोलियुनि खे अॻ में जेको बि तर्जुमे करण जो अहम मसइलो दरपेश हुयो उहो हाणे मसनूई ज़हानत, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं डिजिटल मीडिया जे करे बेहद सहजो थी पियो आहे। जो गूगल ट्रांसलेटर आहे असां वटि त हू दुनिया जूं खोड़ सारियूं ॿोलियूं जेको आहे ट्रांसलेट करे रहियो आहे। न सिर्फ़ु ॿोलियुनि जो मवाद ट्रांसलेट करे रहियो आहे पर उन्हनि जो अदब, तारीख़ बल्कि हर शोबे खे हू ट्रांसलेट करे असां ताईं ॼाण हू पहुचाए रहियो आहे। छहों नतीजो आहे त दुनिया में घणे में घणो अदब सिर्फ़ु अंग्रेज़ी अदब मां ई तर्जुमो थींदो रहियो आहे। मसनूई ज़हानत, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं मीडिया जे वसीले अवां दुनिया जे कंहिं बि ॿोलीअ जो अदब या उन ॿोलीअ में मौजूदु ॼाण तर्जुमो करे किताब आणे सघो था। यानी हाणे न सिर्फ़ु अंग्रेज़ी पर हाणे तव्हां चाइनीज़, कोरियन ऐं दुनिया जूं ॿियूं जेके बि ॿोलियूं गूगल ट्रांसलेटर वटि दर्ज आहिनि उन्हनि मां तव्हां उन्हनि जो अदब, उन्हनि जी तारीख़ या उन्हनि जे कंहिं बि मौज़ूअ बाबति मवाद ईज़ीली खणी सघो था ऐं पंहिंजे माख़िज़ तौरु इस्तेमालु करे सघो था। आख़िरी नतीजो आहे त जेके बि मादरी ॿोलियूं तर्जुमो थियूं आहिनि या उन्हनि अंदरि जेका बि ॼाण मौजूदु आहे उनजो कंहिंखे बि को बि पतो कोन्हे, पर हाणे अमीं उन्हनि ॿोलियुनि खे सवलाईअ सां सिखी बि सघो था ऐं उन्हनि जी ॼाण ताईं पहुची बि सघो था, छाकाणि त दुनिया जूं सभई ॿोलियूं गूगल ट्रांसलेट वटि दर्ज आहिनि ऐं तव्हां उतां ईज़ीली पंहिंजी ॿोलीअ में लिखी करे ट्रांसलेशन या तर्जुमो हासिलु करे सघो था। सभिनी जी घणी महिरबानी।